मूंखे एतबार नथो अचे त सारंग को नशे विकण वारो कमु कंदो आहे। इहा ज़रूर पुलिस जी का चालाकी आहे। मुंहिंजो सारंग ईअं नथो करे सघे। सुखा मुंहिंजी कोशिशि आहे त मां हितां जे नौजवाननि में सुजागी पैदा कयां। तमामु सुठी सोच आहे तुंहिंजी सारंग। असांजी तंज़ीम जो इहो ई मंशूर आहे त असांजा नौजवान हर बुरी शइ खां पासो कनि ऐं तालीम खे अहमियत ॾियनि। ज़बरदस्त। सुखा तूं त ॾिसे पई न त असांजो इहो नओं नसुल पान गुटके ऐं पुड़ीअ में केॾो न फासी पियो आहे। हा, सच था चओ। मुंहिंजी कोशिशि आहे त मां हिन मर्ज़ खे हितां हमेशह जे लाइ ख़तमु कयां। पर हुननि जी पुठ भराई करण वारा माण्हू सगारा आहिनि। तुंहिंजी इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर कोशिशि कबी, हिमत न हारबी। हिमत वारनि जे अॻियां त जबल बि झुकी पवंदा आहिनि। तुंहिंजी सोच खे सलाम आहे सारंग। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।